रब जे ज़ात मूसा नबी के न चयो तौरेत पढ़ त मां ॿुधा, ईसा नबी के न चई इंजील पढ़ त मां ॿुधा, दाऊद नबी के न चई ज़बूर पढ़ त मां ॿुधा, सोने मोहम्मद के चई तू कुरान पढ़ त मां रब ॿुधा। ॾाढा नथो चए सुभान अल्लाह। काथे लिखियल आहे? हाँ साईं कुरान। तहां नथा चओ ॾाढा, काथे लिखियल आहे? कुरान में। पढ़ा न या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल। सुभान अल्लाह। केॾी जमात वेठी आहे जे सुभान अल्लाह चवे ॾाढा त पाड़े ओड़े में शैतान भॼी वञे। ॾाढा चओ सुभान अल्लाह। जिथे कुरान पढ़ियो वेंदो आहे उते शैतान भॼी वेंदो आहे। रहमत जा मलाक उन जाइ खे चओ वखोड़े वेंदा आहिनि, टोलनि जा टोला मथे वञी आसमान। केॾा मलाक अॼु खखरान साहिबनि जे ॻोठ में कुरान जे करे आया आहिनि। अॼु हे मुक़ाम वारा बि बख़्शिजी वेंदा जो कुरान जे रहमत जो मींहुं थो अचे। जीअरनि ते त रहमत आहे पर मरी वञनि ते बि रहमत। रहमत हिन में आहे। या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल इल्ला कलीला। आहे मज़ो। नबी साईं खे छा चई? तू कुरान पढ़। अदा ॻाल्हाए न। ओ कालीअ कमलीअ वारा जवान। हा नबी साईं खे रब लकबन सां सॼो थी। अरे तू रुखो नालो वठंदो आहे, हया नथो अचई। काथे मुज़म्मिल जो लक़ब ॾिनई, काथे मुदस्सिर जो लक़ब ॾिनई, काथे रहमतुल आलमीन जो लक़ब ॾिनई, काथे ख़ातमुन नबीन जो लक़ब ॾिनई, काथे हरीस जो लक़ब ॾिनई, काथे रऊफ़ रहीम वारो लक़ब ॾिनई। सुभान अल्लाह। कुरान कुरान जड़ किला थी कुरान जा। अलाए काथों रब राज़ी थियो आहे हिन ॻोठ वारनि ते। हे मारियूं कचियूं आहिनि, ग़रीबनि जा घर कखां आहिनि, मिस्कीन आहिनि, पर कुरान जे रहमत जो रब छटू झुलायो अथनि। अॼु अंदरि सभिनी जा धोपी वेंदा। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह चओ। सोने नबी खे चई मुंहिंजा पैगंबर दुनिया निंड करे तूं जाग। सुभान अल्लाह नथो चए ॾाढा। तूं जाग। सही मां जागा। अध रात निंड करें त अध रात जाग, छो त तूं निंड खां सवाइ न हली सघंदे। इहो मां रब आहियां जो निंड त न ईंदी आहे, ऊघ बि न ईंदी आहे। मुंहिंजा मोहम्मद तूं निंड बि कर, जागी मुंहिंजी इबादत बि कर। सुभान अल्लाह। हा हा अध रात निंड करें त अध रात जाग, टे हिसा निंड करें त चौथी पती जाग। साईं छा कयां? जे कुरान का पढ़ो? कुरान कुरान कंधे मारे। मां चवंदो उहो सीनो वैरान आहे जंहिं सीने में कुरान कोन। उहे अखियूं कम जूं न आहिनि जिन हिन जो दीदार न कयो आहे। सुभान अल्लाह चओ ॾाढा। उहा ज़बान बख़्त वारी न आहे जे ज़बान ते कुरान जी तिलावत न आहे। जुमियूं ॾिजनि उन ज़बान खे जंहिं ज़बान ते कुरान जी तिलावत थी हलई। सोने नबी के चई अध रात निंड करे अध रात जाग, टे सा निंड करे चौथी पती जाग। साईं मां छा कयां के कुरान पढ़, रात जो पढ़ा ॿुधे केरु? सॼी मखलूक निंड में आहे, कंहिंजे ॿिया निंड में त मां रब त जागां थो। ॾाढा चओ सुभान अल्लाह। मुस्तफ़ा कुरान पढ़े केरु ॿुधे? ॾाढा ॻाल्हा जो रब जी ज़ात कुरान ॿुधे। तंहिंजी माना एॾो कुरान प्यारो अथसि। हेॾे कंधे माने मुस्तफ़ा कुरान पढ़े, सहाबी कुरान ॿुधनि, मुस्तफ़ा कुरान पढ़े, मलाक कुरान ॿुधनि, मुस्तफ़ा कुरान पढ़े। ख़ुदा जो कसम आहे जिन बि मोहम्मद जो कुरान ॿुधे। सुभान अल्लाह। इन्ना समीना कुरानन अजबा। जिन पिया चवनि हेड़ो अजीब कुरान। छा ॿुधऊं? ॾाढा ॻाल्हा कुरान अजीब। हाणे छा पिया चवनि? हिक ॿिए खे पिया सॾनि अजीब दाए अल्लाह। हिक ॿिए खे पिया चवनि हिन जवान जूं ॿोलियूं त ॿुधो जेको रब ॾे सॾे थो।
कारे थो सॾे काॾा काॾे रब पढ़े नबी से कुरान पढ़ियो आहे कुरान जिन्हनि ॿुधो आहे उते जो ते हिदायत मिली वई अजबई यहदी इलर रुशद फआमन्ना बिहि वलन नुशरिक बिरब्बिना अहदा सुभान अल्लाह ये जी रंग कुरान कुरान जहिड़ो किताब हुजे पढ़ण वारो मुस्तफ़ा हुजे रंग कीअं न लॻंदो जिन्हनि उते जो उते ईमान हूंदो हिदायत मिली वई हेॾे मारे तक मुर्शिद वटि अला रुशद को रुशद जे लफ़्ज़ जी माना हिदायत मुर्शिद उहो वठो हेॾे कंडे जेको कुरान वारो दगुड़ सही निमाज़ वारो दगुड़ सही ज़िक्र वारो दगुड़ सही रोज़े वारो दगुड़ सही चङनि कमनि वारो दगुड़ सही हा हा सॼी दुनिया जो मुर्शिद बणिजी आयो आहे त जो कुरान बणिजी आयो सुभान अल्लाह हे थी मुर्शिद हेॾे अच कुरान जे शाम में त इज़त बचई हाणे तोखां थो पुछां मोहम्मद करीम एॾो पियो क़ुरान पढ़े हा इनखे बंदि करे छॾियो न एॾो पियो मिठो क़ुरान पढ़े नबी साईं एॾो पियो क़ुरान पढ़े हेॾे तक मारे पोइ छो पिया लॼाइनि मके मां कंडे माॾे जो न पियो वणे मके जे मुशरिकनि खे क़ुरान जंहिंखे क़ुरान न वञो जो हर हलीअसि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हेॾे तक मारे मके मां रोई लिखतान हुजूर रोए अल्लाह जो अर्श हीअं जुंबश में अचे नबी खिली पए त चयो जन्नत जो दर खुली पए सुभान अल्लाह चओ नबी से मके मां था लॾनि उस्मान बिन तलैशबी जंहिंजे हथ में काबे जूं चाबियूं आहिनि नबी थो फरमाइसि उस्मान बिन तलैशबी इहे काबे जूं चाबियूं मूंखे ॾे त मां मोहम्मद पंहिंजे नबूवत वारनि हथनि मुबारकनि सां काबे जो दरवाज़ो खोलियां आख़िरी दीदार मां काबे जो कयूं वञा हेठो चई मां चाबियूं बि न ॾींदुमि दरवाज़ो बि न खोलींदुमि नबी से फरमाईंदा यादि रख उस्मान बिन तलैशबी अॼु काबे जूं चाबियूं तुंहिंजे हथ में कॾहिं उहो ज़मानो ईंदो इहे काबे जूं चाबियूं मां मोहम्मद जे हथ में हूंदियूं सुभान अल्लाह ॾाढा चओ सुभान अल्लाह उहो वक़्तु आयो हेॾे तक उस्मान बिन तलैशबी खे अली से बदियूं थो अचेसि क़ैद थो कयूं अचेसि वाहे वाह सोना अली हीअं पोयों ॿाहां बदिलांदसि चाबियूं काबे जूं अली साईं जे हथ में आहिनि नबी साईं खे ॾिनई अल्लाह जा रसूल हे काबे जूं चाबियूं तव्हां वठो हिनखे मां ॿधी क़ैद करे आयो आहियां नबी साईं फरमाइनि था उस्मान बिन तलैशबी जल्दी कर देर न कर अली इन उस्मान बिन तलैशबी जूं ॿाहां खोल मां त मोहम्मद ॿधल बि छुड़ाइण आयो आहियां मां त रहमतुल्लाह आलमीन बणिजी आयो आहियां नबी साईं जे जिस्म मुबारक में समूरा चौकावड़ हुई कान तूं असां कारीअर नांग वारो वेर सालनि खां पोइ बि वठूंसि अंदरि साफ़ न थी त कम कहिड़े जो आहे हे तो वटि आयो आहे चई तूं माफ़ी ॾे तूं हिनखे माफ़ कर मां तोखे माफ़ कयां हिन ते तूं रहम कर मां ख़ुदा तो ते रहम कयां सुभान अल्लाह त चओ ॾाढो मज़ो त ॾिस केॾो आहे सॾु कराईंदा ओड़े आहे ॿाहां खोल रायूं उस्मान बिन तलैशबी हे काबे जूं चाबियूं तूं वठ इहे क़यामत ताईं काबे जूं चाबियूं तुंहिंजे खानदान में हूंदियूं उन खां पोइ अलाए केॾा बादशाह आया अञा ताईं उहे काबे जूं चाबियूं उस्मान बिन तलैशबीअ जे खानदान में हलंदियूं थियूं अचनि इहो थी रहमतुल्लाह आलमीन अरबी मोहम्मद करीम वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन ॾाढो चओ सुभान अल्लाह कुरान ऐं नबीअ जो शान जो खीर में खंडु आहे खीर में खंडु आहे तॾहिं तो कुरान चए वल काज़िमीनल गईज़ वल आफ़ीना अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन जेके कावड़ खे खाइनि ॿिए माफ़ कनि मां रब पंहिंजो दोस्त बणाईंदो हाणे तोखां थो पुछां जंहिंखे दुनिया में क़ुरान नसीब थियो आहे जो क़बर में बि नसीब थींदुसि हशर में बि नसीब थींदुसि जो जन्नत में